हिंगोर जा मां ताईं अहम ख़बर पहुचाईंदासीं, जिते कणक जे फसल मां नीगर जो लाश हथायो आहे, जॾहिं त 15 वरनि जे नीगर मुज़म्मिल कोरी जो लाश कणक जे फसल मां मिलियो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त हिंगोरजा में कणक जे फसल मां नीगर जो लाश हथायो आहे। 15 वरनि जे नीगर मुज़म्मिल कोरी जो लाश कणक जे फसल मां हथायो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त हिंगोरजा में कणक जे फसल मां नीगर जो लाश हथायो आहे। 15 वरनि जे नीगर मुज़म्मिल कोरी जो लाश कणक जे फसल मां हथायो आहे। ख़बर अवां ते पहुचाई पिया हिंगोरजा मां, जिते कणक जे फसल मां नीगर जो लाश हथायो आहे। 15 वरनि जे नीगर मुज़म्मिल कोरी जो लाश कणक जे फसल मां हथायो। तफ़सील मालूम कंदासीं हिंगोरजा मां सिकंदर तुनियो खां। जी सिकंदर, छा तफ़सील आहिनि? जी सिकंदर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी सिकंदर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। नाज़रीन, अवांखे ॿुधाए रहिया आहियूं, हिंगोरजा वेझो कणक जे फसल मां नीगर जो लाश हथायो आहे, जॾहिं त नीगर मुज़म्मिल कोरी जो लाश कणक जे फसल मां हथायो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है, वाक़िया अपडेट कंदा हलूं। हिंगोरजा मां कणक जे फसल मां नीगर जो लाश हथायो आहे। 15 वरनि जे नीगर मुज़म्मिल कोरी जो लाश कणक जे फसल मां हथायो आहे। एक दफ़ा ॿीहर सां राब्तो कयो आहे हिंगोरजा में आवाज़ टीवी जे रिपोर्टर सिकंदर तुनियो सां। जी सिकंदर, कहिड़ा अपडेट्स आहिनि, छा मामलो आहे? लाश ॾिसी पुलिस खे इतला ॾिनो। रसूलाबाद वासी ऐं पुलिस वाक़िए वारे हंधि पहुता, जिन चयो त मुज़म्मिल गुज़िरियल शाम खां गुम हुयो। पुलिस जो चवणु आहे मूजिबि नीगर खे जिंसी ॾाढाई करे अगट सां घुटा ॾेई मारियो वियो आहे। वधीक मामले जी जांच जारी आहे। जी ठीक है सिकंदर, वॾी महिरबानी अवां जी आगाह करण लाइ।